नाज़रीन, लाड़काणे जे PS 11 ते GDA जा उम्मीदवार मौज़िम अली अब्बासी चयो आहे त 25 जुलाई ते सॼी सिंध मां GDA जा उम्मीदवार कामयाब थींदा। पेश आहे मौज़िम अली अब्बासी जे मेहरा टीवी जे रिपोर्टर अब्दुल कादिर जागीरानी सां थियल ॻाल्हि ॿोल। जी नाज़रीन, अॼु असां PS 11 जे उम्मीदवार मौज़िम अली खान अब्बासी सां गॾु आहियूं, जेके GDA जी टिकट तां PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो सां इलेक्शन लड़ी रहिया आहिनि। असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका कारकर्दगी मिस गवर्नेंस ऐं जेके ॿिया जेको असांजा PPP जो निज़ाम हलियो आहे 10 सालनि में, उहा जेका आहे सो लाड़काणे जे अवाम सां जेका हालत आहे, लाड़काणे जी अस्पताल न आहे, लाड़काणे जी सेहत जी सहूलत, लाड़काणे जी तालीम, लाड़काणे जो जेको बि निज़ाम आहे, रोड आहे, रस्तो आहे, ड्रेनेज आहे, 10 साल निज़ाम में रुगो करप्शन ई थी आहे। मां सम्झां थो त असांजो वधि में वधि पैगाम इहो ई असां ॾियूं था त हिन निज़ाम खे मटियो, लाड़काणे में चेंज आणियो, त इनशाअल्लाह अॻिते जेका बि असांजे मथां लाड़काणे जो अवाम दोस्त एतमाद कनि था, असां जेको बि हिननि जी मिस गवर्नेंस रही आहे या जेका बि हिननि जी असांजी जेका करप्शन जो निज़ाम रहियो आहे उहो मटे ऐं लाड़काणे में हिकिड़ो बहितर निज़ाम। 2013 जी चूंडूं ॾिसो, उन में जे निसार अहमद जी इलेक्शन हुई PS 36 ते, त निसार अहमद साहब खे पया 21,000 वोट, निसार अहमद साहब जी मुखालफत में पया 42,000 वोट, या वरो 21,000 वोट जो डिफरेंस हुयो। पर उन में छा हो जो मुखालिफ़ वोट जेको आहे सो कैंडिडेट्स घणा हुजण जे करे उहा वोट विराइजी वियो, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा मुख़्तलिफ़ बिरादरनि जा कैंडिडेट बीजी विया। इन महिल जेका बि हिते इलेक्शन आहे, मां खे GDA जेका असांजी ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे उन्हनि एतमाद करे टिकट ॾिनी आहे ऐं पंहिंजो असांजी जेके ॿियूं जमायतूं आहिनि MMA जे अंदरि जेके दीनी जमायतूं आहिनि, जमायत इस्लामी, JUIF, शिया उलमा काउंसिल, JUP, जमायत अहले हदीस, अञा जेके पार्टीज़ आहिनि दीनी, उन जे अलावा जेके मेजर पार्टीज़ आहिनि PTI जी, मां इमरान खान साहब जी ऐं उन्हनि जी क़यादत जी महिरबानी कयां थो, जिन एतमाद करे लाड़काणे में PS 11 ते को PTI जो उम्मीदवार न बीहारियो आहे ऐं मां खे इहो इनशाअल्लाह वॾो एतमाद भरपूर आहे त अवाम जो जेको वोट आहे उहो हाणे चेंज जे लाइ आहे। मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं आहिनि उहे तक़रीबन असां सां राब्ते में बि आहिनि ऐं असांजे दोस्तनि सां राब्ते में आहिनि ऐं मां सम्झां थो त असां 1 to 1 ॾे लाड़काणे में सदाईं जेका पीपल्स पार्टी खे एडवांटेज मिली आहे, 2013 जूं चूंडूं हुजनि या 2015 जूं चूंडूं हुजनि, त उन्हनि जा उम्मीदवार कटिया तॾहिं जॾहिं मुखालिफ़ वोट विरहाइजी वियो आहे। त हिन दफ़े असांजी स्ट्रेटजी शुरू खां वठी इहा ई रही ऐं अलाह पाक जे करम सां ऐं तव्हां दोस्तनि भाइरनि जी मदद सां ऐं दुआउनि सां इहा शहर में असां कामयाब थी विया आहियूं। हाणे जेको असां 1 to 1 मुक़ाबिलो ॾेई ऐं असां लाड़काणे जी PS 11 जी इलेक्शन में या NA 200 जी इलेक्शन में जेका कंसर्न ॿई तक आहिनि लाड़काणे में, त असां हिकिड़ो तब्दीली जो जेको पंहिंजो आहे असांजो नारो उहो खणी वञी रहिया आहियूं। ऐं मां तव्हांखे अर्ज़ु कयां त लाड़काणे में का बि शइ, का बि सिस्टम सिधो न आहे। लाड़काणे जो निज़ाम में काथे बि का शइ सिधी न आहे। तव्हां इहा ॾिसो, लाड़काणे जो अस्पताल, लाड़काणे जो रोड, लाड़काणे जी ड्रेनेज, लाड़काणे शहर जो तबाही थियल आहे। जेको पैसो आयो आहे पंहिंजो 2008 खां वठी सॼो करप्शन जे पंहिंजो नज़र थी वियो आहे। हे रुगो क्लेम कनि था, इहे 4-5 रोड ॾेखारनि था। तव्हां मीडिया जा दोस्त सोशल मीडिया ते तव्हां पहाड़नि में वञो, अंदरि घिटियुनि में वञो, न को निज़ाम आहे, न को नाली आहे, न को पाणी आहे, न को अस्पताल में सिहत आहे। इवन मां तव्हांखे इहा ॿुधायां त स्ट्रिक्चर न आहिनि जेके मरीज़नि खे खणी वञनि। डायलिसिस सेंटर में उहा तव्हां पाण ॾिठो त हिते HIV कनेक्टेड माण्हू जेको आहे सो डायलिसिस में जेको आहे सो कराईंदे अलाए केतिरा माण्हू HIV जा जेको आहे सो थी विया पंहिंजो मरीज़। तव्हांजी ICU में जेके वेंटिलेटर्स आहिनि उहे तव्हांजा वर्किंग न आहिनि। अरबनि रुपयनि जी बजट खां पोइ इहो ई आहे निज़ाम हिते त करप्शन आहे, हिननि जी अक़रबा परवरी आहे, ऑफिसर्स जे पोस्ट कराइनि था, उन्हनि खां सिस्टम पैसो वठनि था। जेको ऑफिसर पैसा ॾेई पोस्टिंग ते ईंदो त उहो छो आवाम जी ख़िदमत कंदो? पहिरियों त मां इहो सवाल कयां थो
त हाणे जेको निज़ाम आयो आहे, इंटरिम गवर्नमेंट आई आहे, उन में बि हिननि खे बहितर इहो ई आहे त ऑफिसर्स सुठा पोस्ट कनि, उन ऑफिसर्स जे मथां नज़र रखनि। सदाईं निज़ाम हलाईंदो ऑफिसर हिननि जी पार्टी न थिए, ऑफिसर हिननि जे इन करप्ट निज़ाम में न अचे, ऑटोमेटिक घणियूं शयूं सिधियूं थी वेंदियूं।